बिरिया सिटी भरिसां ॻोठ खाही ममन लिंक रोड ते एडवोकेट ख़ादिम शाह जो पुटु शागिर्द अली अकबर शाह पंहिंजे ॿिनि भाइरनि सां गॾु ज़रई ज़मीन तां वापसी घर तरफ़ ईंदे खाही ममन ऐं मोलहण लिंक रोड ते ओचितो टिनि नामालूम हथियारबंदनि रोके गाॾी फुर कई। शागिर्द पारां फ़ौरन सां मज़ाहमत दौरान फ़ौरन डंडनि सां हमलो करे शागिर्द खे ज़ख़्मी करे फायरिंग कंदा मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया, जॾहिं त ज़ख़्मी शागिर्द खे फ़ौरी तौर ते इस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते संदसि इलाज जारी आहे। ॿिए पासे अहिड़े इतला ते डिस्ट्रिक्ट बार जा अॻवान एडवोकेट अमर इम्तियाज़ मेमण शहर मोहम्मद उद्दीन अब्दुर्रहीम अब्बास ऐं ॿियनि हंगामी इजलास कंदे एसएसपी नौशर फ़िरोज़ खे 24 कलाकनि जो चिताओ ॾींदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिल वापसि कराए फ़ौरन मथां सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।